बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलाम अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नव्वर क़ुलूबना बिविलाइल हुसैन वशरह सुदूरना बिमारिफतिल हुसैन वज़य्यना अयुनना बिबुकाइल हुसैन। सलाम वग़फ़र ज़ुनूबना बिमुहब्बतिल हुसैन वमद्द हयातना बिबुकाइल हुसैन अल्लज़ी क़ाल इंद वक़्त विदाइही मिनल ख़य्याम या वया उम्म कुलसूम। सलाम कंदे कंदे चथो वरी मिलो मलाइन या वया रुक़य्यतो वया सकीना अलैकुन्न मिन्नी सलाम। अम्मा बअदु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अलियो अंत ज़ैनुल आबिदीन। सलवात जेतिरो मजमूआ सलवात एतिरी न आहे बुलंद आवाज़ इलाही सारा अञा सलवात नथा पढ़नि बुलंद आवाज़ सां
पास ना भी इलाही बीठा हो हेॾां भी इलाही जेके बीठा हो सलावात ईअं पढ़ो जो रहमत जो छोली क़िबला साईं शाम जे महारी जो ॾींहुं उन करे ब गाड़ियों पैगाम उन्हें कम बात बटी गई मसाइल या ज़ैनुल आबिदीन की जिंदगी टे हिस्सों ते मुश्तमिल मुझे आका जी जिंदगी मुझा गल है जिंदगी न जिसकी चो लो न तेसी ना मुझे मौला की जिंदगी ही टिन हिस्सन ते मुश्तमिल एक करबला को पहिरियों बी करबला का बाद में जिंदाने शाम खां वापसी ताईं टियों हिस्सो आहे जेसी ताईं जिंदा रहियो कीअं गुज़ारी तव्हांखे ख़बर आहे न खुदा छॾियईं न बाबो छॾियो हेॾो सारो वॾो मजमू हुजे ऐं जेकॾहिं हक़ अदाई न थी त पोइ हक़ सजाद अदा न थी इन करे जेकॾहिं चओ त मां ॿ टे जुमिला मुंहिंजे मौला जा पढ़ी न हीअ जेके वेठा आहियो गर्मी एॾी कान्हे जेतिरी तव्हां सां महसूसु थिए ऐं हीअ ज़ैनुल आबिदीन के सदक़े में अज को खुदा बादल कया त मता अगे उस समय हलियो हो मन उन के सदक़े ही छाम वठे इन करे खुश नसीब आहियूं मां पहिरियों जुमिलो थो चवां ज़ैनुल आबिदीन के लाइ सभु तशरीफ़ फरमायो ज़ैनुल आबिदीन साईं नासिर हुसैन क़िबला सिर्फ सज्जाद को ने आदम आले मोहम्मद तव्हांजी तवज्जो छा चयो आहे आदम आले मोहम्मद ॿियो जुमिलो आहे कहिड़े मौला जी शहादत जेको नूह अहले बैत एतिरो सारो फंद भी करे आयो आदम आले मोहम्मद हुसैन एक दफ़ो कुठो अब्बास एक दफ़ो कुठो अली अकबर एक दफ़ो कुठो मुझे मथे ते कुरान रखो सज्जाद हिक हिक मोड़ ते कुठो ओ जरी मला बेगैरत आंगुर सां इशारो करे चवन पिया इहा ज़ैनब ये समझो तो सज्जाद जो जिगर कबाब थी बिस्मिल्लाह कया मौला आबाद करे नवीद अगते बुधो हिकड़ी रिवायत है मुझी हिकड़ी तबीयत है जेकॾहिं मुझी पढ़ियल न होंदी है तो जेका ॿुधंदो आहे उन जो नाम खणंदो ताकि अगलो जिम्मेदार पाण वञे थी कंहिं टाइम में नासिर नोतक हिकड़ी रिवायत पढ़ी रिवायत अब जॾहिं मां पढ़ी आहे त उन कंप्यूटर हा पर हुन जा लफ़्ज़ ॾाढा भला उहे मां तव्हांजे हवाले थो कयां कुफे जी बाज़ार मां जॾहिं महिल काफ़िलो पियो हले रश वधियल हुई वधियल रश में घोड़ा हलन न पिया हिकिड़े बेहयाती घोड़े जी वाग पकड़े छिकणु शुरू कयो जॾहिं घोड़ो अञा न हलियो जेको ॿियो बि सिपाही उथियो
उन्हें घोड़े जे हिते मुंह ते लकुण ता समझो कोने मां को वरी पुछ रहा है कहीं जे मुंह ते घोड़े जे मुंह ते जन में लकुण है ट्रियो सिपाही अगते वधी जदो रसूल जो फरमाना त हैवानन जे मुंह ते लकुण न हणंदा कयो जो अल्लाह जी इबादत कंदा आहिनि और बबरले आस पास के इलाके जा शरीफ हो जरीमल नची घोड़े के मुंह ते लकुण न हणबो आहे सकीना परे को चयो सजाद मां बि त हिन ज़ुबान से अल्लाह जो ज़िक्र कंदी सजाद इन्हनि के घोड़न जो फिक्र आए छा नबी जी औलाद के रुखसारन ते टमाटू हणंदा था इहो सजाद जेके सकीना जे सवालन कुराड़ो करे मूंखां पुछो कॾहिं सवाल कई ज़िंदान में पहिरीं मूंखे कुझु ॿियो आहे अञा बाबा मोड़े ॾिसो पढ़णो अञा कुझु ॿियो आहे पखी वञनि वरी सवाल करे भाउ काॾे था भेण दाम कोन्हे शाम जो मोटन वरी पुछा करे सजाद हाणे काॾे था वञनि भेण घरनि ॾे था वञनि ॾिसजो माॾे भेण घरनि ॾे था वञनि हीअं भाकुर पाए सजाद के रोई चवंदी हे क़ैदियुनि जा घर न हूंदा असां बि कॾहिं घर हलंदासीं ज़ैनुल आबिदीन अखियुनि जा ॻोढ़ा केरे चए पियो भेण ॿिया वञनि मता तूं हिते रह मां सकीना जो नालो खयो आहे तव्हां रोई पिया आहियो सकीना आम धी कोन्हे का सकीना आम न्याणी कान्हे का हीअ उहा धी आहे जंहिंखे पीउ एतिरियूं चुमियूं ई न ॾिनी हूं जेतिरियूं कातिलनि चमाटियूं आहिनि इहो कुझु पहिरियों हो हुसैन जी अम्मा जो सदको जेतिरो पंधु करे आया आहियो जेतिरा वेठा आहियो अली जे उजड़ी धी जो सदको दुआई करे सघां तो कदम कदम ते बतूल जे रिज़ा जी मोहर लॻेव मौला कंहिंजो मोहताज न करेव साईं हज़रत जाफ़र तैयार साईं जे शहज़ादनि जे हुक्म जी तामील करे ॿ टे जुमिला पढ़ण थो चाहियां हज़रत जाफ़र तैयार रसूलुल्लाह जिन जे ख़िदमत में आयो इत्तेफ़ाक़ हो जो सभई गॾु वेठा हज़रत जाफ़र जन साम्हूं अची वेठा या रसूल अल्लाह मां शाम थो वञा मौला कुझु को तोहफ़ो घुरिजेव त मां आणियां ॾिसी वठो मौला कोई तोहफ़ो घुरिजेव त मां आणियां पहिरियों जुमिलो रसूल जेको चयो आहे जुमिलो न आहे क़यामत आहे मुंहिंजे मौला जन फरमाइनि था जाफ़र शाम जा तोहफ़ा उन्हनि खां पुछ जिन खे शाम वञणु हज़रत जाफ़र जे साम्हूं जेॾीमहिल रसूल रुनो जाफ़र मौला जन अॻिते अली मुर्तज़ा जे साम्हूं फरमाइनि था भाउ अली तूं मूंखां नंढो मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां ओ पुट मूंॾे ॾिस मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां ॾाढ़ी वारा पुट मूंॾे ॾिस हेॾे होॾे निहारींदो मां लही अची सिधो मुझे मौला जन फरमाइंदा या अली तव्हां जे लाइ कुझु आणियां अली मुर्तज़ा जन रोई ॾिनो रोई फरमाइनि था भाउ दुआ घुर शाम जे तोहफ़नि जी ज़रूरत कोन्हे सिर्फ़ दुआ घुर छल बाज़ार ख़ैर सां टपी वञे अॻिते हलियो त सैयदा वेठी आहे मुझे आका जन भरसा बैठा फरमाइनि था मुझा लायक पुट तव्हांजे लाइ बि कुझु आणे चाचा ॿियो कुझु नथी चवां
सिर्फ एतिरो थी चवां, दुआ घुरो। अली चयो बाज़ार उबूर कनि, चाचा मूंखे ख़बर आहे दरबार ॾुखी हूंदी आहे, दुआ घुरो छल दरबार जो माहौल ख़ैर सां गुज़ारनि। वक़्त खां पहिरियों जी ॻाल्हि ही, मां इन लफ़्ज़नि जे करे यको मज़मून पियो थो पढ़ां। मूरे ॾिसो हीअं मुस्तफ़ा वेठो आहे, मुर्तज़ा सैयदा अली मुर्तज़ा जा पोयां पोयां बिल्कुलु लॻ बुरको पायूं ज़ैनब कुबरा वेठी। जेॾी महिल हज़रत जाफ़र जन हेॾे पोइते मोटिया, जनाब ज़ैनब कुबरा जन हीअं पलव मथे खणी ऐं चवे थी चाचा जे मां तोहफ़ो घुरां त ॾींदव? हज़रत जाफ़र जन उथिया, मूरे ॾिसो हिते कोसो ॾिनो, मुंहिंजा लाइक़ु पुट जंहिंजे घुरण लाइ अली सिके, उहा ज़ैनब जो मूंखे चवे त मां घुरां, मूंखे ॿियो छा खपे? मुंहिंजा लाइक़ु पुट चओ। साईं फरमाए थी चाचा शाम था वञो, मूंखे खपे शाम में हिकु जागीर जेका मुंहिंजे नाम ते हुजे। मौला रुम कबूल। मुंहिंजा लाइक़ु पुट हिते जागीर ॾियां, मूंखे ख़ुदा सभु कुझु ॾिनो आहे। साईं फरमाए थी चाचा तव्हांखे ख़बर आहे जेके हितम वारी जागीर अम्मा खे ई न मिली, मूंखे केरु ॾे? अच्छा मुंहिंजा लाइक़ु पुट तुंहिंजे नाम ते जागीर थींदी। जनाब जाफ़र त बिस्मिल्लाह कयां, लख दफ़ा हुसैन आबाद करे, ख़ानदान वसे, अली और ज़हरा जे सदके सभु गौर संद। जेॾी महिल पाक मौला जन आया शाम में, हिकिड़े वापारीअ जो नालो आहे तिजार। तिजार हूअं बि वापारी खे चइबो आहे, ताजिर मां निकितल। उहो हज़रत जाफ़र तैयार खे जो मिलियो त मुंहिंजे मौला जन फरमाइसि कि ॾे ख़बर का हिते शाम में अहिड़ी जागीर आहे जेका विकामंदी। कदमनि ते हथ रखी चए थो हाशमी ख़ानदान जो फ़र्दां हाणी हल वाक हलनि था। कहिड़ी जागीर आहे जिते अॼु ज़ैनब सुती पई आहे, जंहिंजो नालो इहा ज़ैनबी आहे। मुंहिंजे मौला जन आया तिजार साना, वाक शुरू आहिनि। 5000 दीनारनि खां वठी वाक शुरू थियो। 9000 दीनार ते वाक ॾियण वारा सभु चुप करे वेठा। जेके जागी ॿुधण आया आहिनि उहे मूं ॾे ॾिसो। जेॾी महिल न चयनि 9000 वाक ॾेई सभु वेही रहिया। हाणे कोई जेॾी महिल न उथियो, हज़रत जाफ़र जन उथी फरमाइनि था शामियो हिन जागीर जी क़ीमत आहे 60000 दीनार। मां लख दफ़ा पढ़ी 60000 दीनार। हिकिड़े शख़्स अची क़दम रखी, हथ रखे क़दम रखी, मौला एॾो वॾो वाक। हाणे जुमिलो ॿुधो, हज़रत जाफ़र जन अखियुनि मां मुंहिंजा ॻोढ़ा उभी रोई चवनि था हीअ आहे मुंहिंजी धीउ ज़ैनब जी जागीर। हुसैन कंदो जंगल करबला में, करबला जे जंगल जी जागीर ख़रीद उहा बि हूंदी 60000 जी। कॾहिं जो भेण ऐं भाउ पाण में वेहनि त ज़ैनब जो कंधु झुके न। चल दुनिया जो को दुख नसीब न थिए, चल दुनिया जो को दुख नसीब न थिए। ज़ैनुल आबिदीन के रोअण आया आहियो ऐं वेठा ईअं ई आहियो जीअं को जनाज़े जे इंतज़ार में वेहंदो आहे। जनाज़ो अचे त कुल हो ॾियूंसि। सभु मातमी आहियो। हिकिड़ी अपील थो कयांव, शाम घर वेंदव मातम करे, जेॾी महिल घर में नियाणियुनि खे बिस्तरनि ते सुतल ॾिसजो, हिकु दफ़ो सकीना ॾे मुंहुं करे चइजो सकीना मुंहिंजियूं बिस्तरनि ते सुतियूं पयूं, तूं हीअं सुती पई हूंदी। बाबा हुसैन जे सदके इते भी, अबा अलम पाक वारा इते भी, बाबा इते भी। मां जेॾी महिल शबी पाक ईंदी न त मां तव्हांखे इतला ॾींदुमि। मां चवंदुमि त बाबा शबी खणी अचो, पोइ तव्हां बेशक मुंहिंजे मौला। ऐं हिकिड़ी ॿी बि शइ ॿुधो,
जेॾी महिल मौला ज़ैनुल आबिदीन जे ताबूत में तव्हां मस कयो हथ लायो त पोइ मुंहिंजे तरफ़ खां हीअ अपील अथव हिकिड़ो जुमिलो रुगो चवंदा कयो मौला तूं वाक़ई ज़ख़्मी आहीं लेकिन सकीना जे ज़ख़्मनि जो वॾो अरमान मौला ज़ैनब जे चादर जो वॾो अरमान मौला तूं करबला जे शहीदनि जो वारिस में परचाईंदा अचिजो हिक ॿिए खे जेसीं ताईं इंतज़ारु कयो जेसीं ताईं मां ॿ टे जुमिला मसाइब जा पढ़ा जंहिंजे लाइ हेतिरो सारो बंदि करे आया आहियो पाक मौला जन जागीर कई खड़ी हिते जेकी बि वेठा आहियो ख़ुसूसन जेके पोइ ते वेठा आहियो अल्लाह तव्हां सभिनी खे जागीर जेॾी महिल जागीर पंहिंजीअ में चाहे पंजजरे बि बनी हुजे न ऐं जेॾी महिल कोई पंहिंजी ज़मीन में घुमंदो आहे मूंखे त ॾिसो हीअं करे घुमंदो न हथ खोल क़ैद थी जेॾी महिल सजाद ओ तल जागीर ज़ैनब खां पन्नू ॾेई गुज़रे पियो त हथ ज़ैनब जा हीअं हा सजाद जा हथ हीअं हा मुंहिंजे आका जन फरमाइनि था अम्मा ख़बर अथव हीअ कंहिंजी जागीर आहे साईं फरमाए थी अॼु जागीर हीअ न पुछ इहो पुछ त हीअ सिर कंहिंजी जागीर आहे ज़िंदान में आया मीर मुमताज़ हुसैन साहिब जन वेठा आहिनि मूंखे ख़ौफ़ तारी थी 5 मुहर्रम जो ॾींहुं आहे ख़ौफ़ छाजो तारी थियो साईं विढ़ंदो मूंसां कोन पर सख़्त रिवायत ॿुधण जो आदी कोन्हे छा कयां तव्हां सैयद तव्हां दरबार में पहुतियूं अली जूं उजड़ियूं धीअर ये कतार में जेॾी महिल ज़ैनब कुलसूम बीठियूं त अॻ में हुई फिज़ा जंहिंजी कम पोयां हिन कुल्हे ते हिते हिते फिज़ा जे अली जी वॾी धीउ जो सर हो मुंहिंजा भाउ निंड न करो मुंहिंजा साईं तूं आज़ादार आहे सॼे मुहर्रम में पाण गॾु रहिया आहियूं ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां उहे आज़ादार आहियो 2:30 बजे ताईं जाॻो पिया हिते ज़ैनब कुबरा जो सर ऐं जेॾी महिल बेहया चयो आहे न किथे आहे ज़ैनब हिकिड़े कमीने इशारो करे चयो इहा साम्हूं जेका ज़ईफ़ा बीबी बीठी आहे न इन जे कुल्हे ते जंहिं बीबी जो सर आहे इहा अली जी वॾी धीउ आहे चए थो कुराड़ी ज़ईफ़ा मस्तूर खे हटायो मां ज़ैनब सां ॻाल्हाईंदुमि मारे ॾिसो मां ज़ैनब सां ॻाल्हाईंदुमि जीअं हीअं मथे कंद करे हिते हीअं करे बि चए थी कंहिंजी ज़रूरत आहे जो मुंहिंजे हूंदे ज़ैनब सां ॻाल्हाए बाक़ी मां हयाती छो वरिती हुई हयाती वरिती इन करे हुयमि त मां अली जी धीउ जी पहरेदार आहियां जेसीं ताईं न परे थींदुमि जेसि ताईं या मौत अचे या अली जी धीउ जो रुख़ बची वञे ऐं जेॾी महिल चंद ताज़ियाना लॻा ज़ाकिरीन चवंदा आहिनि मुंहिंजे आका दादी फरमायो त अम्मा हाणे परे थी न न ज़ैनब चुप कयूं उते ई बीठी आहे ज़ैनब खे ख़बर आहे पर्दो छा आहे साईं फरमाए थी ओ हबशिया काॾे वई अथव ग़ैरत तव्हांजे क़बीले जी हिकु औरत भरी दरबार में लकुण पई थी झले 300 ॼणा तलवारूं खणी अॻिते आया केरा जी हबशी हबश जी रहण वारी नालो छा थी फिज़ा ये तो उहा फिज़ा त न आहे जंहिं ज़ैनब जे माउ जी ग़ुलामी कई हुई चए थी उहा फिज़ा 300 अॻिते बि चवनि था हाणे तोखे क़त्ल इते कंदासीं छो जुर्म कयो थी कहिड़ो जुर्म कयो अथमि चवनि था न छॾे हा ज़हरा जो दर न पाए हा ज़ंजीर मथे मुंहुं करे चए थी ताना न ॾियो अकेली न आई आहियां ज़हरा जूं धीअर पोयूं बीठियूं
तलवारूं मथे थियूं अली जी धी जो मुंह फिरियो मदीने जे पासे ॾे रोई चए थी नाना असांजे नौकिरियाणियुनि जे मददगारनि खे बि ॾिस मौजूद हिन ज़ैनब खे कोई बचाइण वारो दरबार में बीठियूं मोहम्मद बिन अशअस ये वडो बेगैरत अल्लाह जी 100 दफ़ा हिन शख्स ते लानत ये सब लानत कयोसि ये वो बेगैरत आहे जंहिं हुसैन जे सॼे पासे ॾांहुं नेज़ो हयो ये वो बेगैरत आहे जेको करबला खां वठी शाम ताईं सकीना के सॼे रुख़सार ते टमाटो हणंदो आयो इहो अॻिते वधी अचे थो यज़ीद इते हिकिड़ो मकान आहे जेको 600 साल पुराणो आहे उनके चाहे कि नांग बलाऊं रहंदा आहिनि जो दुश्मन के ख़त्म करणु थो चाहे त हिननि खे उते रखो ये वठी वञो दर खोलियनि अंदरि ॾिठनि त जीअं काई शइ सथियल हुजे ईअं तुरनि था पिया एतिरी रश आहे अंदरि बलाऊं न ॼणजी दर खुलियो मारे ॾिसो सजाद पढ़ियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ज़ैनुल आबिदीन कदम रखियो हिकु कदम सजाद कयो ॿियो कदम ज़ैनब रखियो अली जे धी जो कदम अंदरि आयो ये नांग पासो वठी भॼण लॻो इन्हनि में हिकु नांग आहे जेको अॻियां अॻियां कुझु चवंदो पियो वञे अली जी धी फरमाए थी सजाद नबी ऐं इमाम हिननि जूं ॿोलियूं ॼाणंदा आहिनि तूं ॿुधाए त इहो छा थो चवंदो वञे सजाद रोई चए थो अम्मा इहो ॿियनि खे थो चवे कंध हेठि कयो ज़ैनब जा वार अली जी धी जे मथे ते चादर कोन्हे हीअ नाने जे रोज़े ते बि राति जो ईंदी आहे सारी आज़ादारी कई अथव मुंहिंजा सोना पुट मां सॼो ॾींहुं पढ़ां जवानी मारियो हितां पाक मौला जा मुखाणी आयो हिकिड़ी ॿी बि अपील आहे ईरान जे हिकिड़े आलिम दीन सैयद आहे उन हिकु ॾसु ॾिनो आहे मां शायदि मुहर्रम में बि पढ़ियो आहे जेॾी महिल गिरियो दाहूं कयो मसलन दाहूं या हुसैन ईअं उन वक़्तु ज़ुहूर इमाम ज़माना जी दुआ घुरंदा ये झोली खणी पहुंचंदा कयो मौला हाणी अच अची पुछेनि त ज़ैनब जी चादर कीअं लाथी किताब जो नालो आहे बुहूरुल गुम्मा ॿुधो किताब जो नालो आहे चओ बुहूरुल गुम्मा इन किताब मां पियो थो पढ़ां साहिब किताब तो लिखे तो उन्हीं जिंदान में अची रहायन ज़हरा जे धीअनि खे माफ़ कजो यार जंहिंमें तुर्क ऐं देलम इन इलाके जा क़ैदी अची रहंदा हा गुरबत जे करे बच्चा विकणंदा शाम जा माण्हू सैयदज़ादा मूंखे मां सैयद नस्ल फातिमा मां छा कल एॾे जो अचां पियो मूंखे पंहिंजे भाइटे मिलो आहे उन मतिलबु मूंखे साईं जी हिकिड़ी कैसेट ॾिनी बाबा जी के सुभाणे तव्हां मजलिस पढ़ो मौला ज़ैनुल आबिदीन जी त साईं खे त ॿुधंदा उन में साईं हिकिड़ो जुमिलो चयो वो जुमिलो छा आहे चई मां अॻे पढ़ंदो हुयुमि इहो ॿुधंदो हुयुमि त मसाहिब ते पर्दो न पाए
अगले जुमलो आहे साईं जो त मां बग़ैर ॾिसण जे पढ़ंदो कोन आहियां। ज़माने जे इमाम खां मां रिवायत पढ़ी आहे, मौला जन फरमाइनि था असांजे मज़लूमीअ ते पर्दो न पायो, दुनिया खे ॾसियो हेॾी तकलीफ़ में रही ज़ैनब दीन कीअं बचायो। तुर्क ऐं तेलम क़बीले जा माण्हू उते अची बच्चा विकिणंदा हुआ, शाम जा माण्हू इंतज़ार कंदा हुआ कोई अहिड़ो ग़रीब क़ैदी अचे असां घर आबाद कयूं। इहा ॻाल्हि आहे हुसैन जे सदके, हुसैन जे सदके, शबीर जे सदके माफ़ कर। हलब जो रहाकू अब्दुल्ला नालो अथसि, बे औलाद घर में वेठो तो चए मुंहिंजा अल्लाह जे धी ॾे तब घर वसे, पुट ॾिया त नस्ल अञा अॻिते वधे आ, मौला न धीअ न पुट। सुबुह जो टाइम दर खड़कियोसि, हिकिड़ो शख़्स दरवाज़े ते आयो, अब्दुल्ला तुम बे औलाद शाम में गरीब क़ैदी आया, माफ़ कजो, शाम में गरीब कैदी आया ने पैसा खड़ मता को बच्चो मिली पो। अब्दुल्ला चे तो मां दिल जिंदान जे दरवाजे ते जिया जो आयम, एक पर्दादार हुई जे ऐलान कयो, वारन सामो ढक्यो ख़ैर दर ते बीठो, हिकड़ी नंढड़ी नी गराज का मथे मुंह करे पई दी, जय मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा वार बि नंढड़ा आहिनि। चयो तव्हां पढ़ा न, मुंहिंजा अल्लाह वार वॾा हुजनि त मुंहुं लिकाइबो आहे, जेकॾहिं वार न हुजनि त हथनि सां लिकाइबो आहे, मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा हीअं आहिनि। अब्दुल्ला चयो मां ॾिठो लॻो ईअं ॼण बीबीअ जी नमाज़ क़ज़ा कोन्हे, रुख़सार ज़ख़्मी पेरनि मां रत पियो थो वहेसि, मेरो लिबास फौरन घर आयमि, घरवारी खे अची चयमि खण पैसा हल हलऊं ज़िंदान। जे ॿुधी पियो जाते यादि ईंदव उते बि रोअंदव। पैसा मुंहिंजे घरवारी कयां, ज़िंदान जे दरवाज़े ते आयासीं, इशारतन चयोमांसि इहा नंढड़ी आहे। मुंहिंजी घरवारी अॻिते वधी न्याणीअ खे भाकुर पाती, भाकुर पाए हिकिड़ो जुमिलो थी चवे, न्याणी न रो, कलाक में ज़ंजीर लहराईंदी माए, नवा कपड़ा पाराईंदी माए, रुख़सारनि जो इलाज कराईंदी माए, खयईं अची अली जे धी जे अॻियां विहारियईं, हाणे तूं ॼाण या ज़ैनब ॼाणे, पैसनि जे लाइ खीसे मां हथ विझी पैसा कढी चती बीबी ग़रीब थी ॾिसजे, हीअ न्याणी विकिणी ॾींदी। विकिणण जो नालो आयो सकीना ज़ैनब जे झोलीअ में किरी पई, रोई चएती अम्मा बाबे इहो बि लिखी ॾिनो। रोमण अचई त ईअं रोज़ ज़हरा जो धीअर थियूं घुरनि, घुरो ज़माने जे इमाम जी दुआ, ऐ मौला हलिया जी पुछेन सकीना जा दुर कीअं लाहिबा आहिनि। वेड़ो बाबा मेहरबानी करे वेड़ो, छो था पंहिंजो पाण खे अज़ाब में हितां सवाल हितां मोमिना
मेहरबानी करे वेही रहो मुर्सा के बुधो जै मकसद ला दुआन जलाया हो ये दुआन तो आई मिलेंगे वेही रहो के को जीते हो दे वेही रहो नजर ना दे हुसैन वेही रहो मौला की अज़ादारिया इन इमाम जो वास्तो दो वेही मौला इमाम ज़ैनुल आबिदीन जो वास्तो दो जेके मनी दायो वेही सा केतरा मञण वारा नाले सा तो मां तेसी न पढ़ंदम तेसी ता वेंदो न बाबा जेडी मल ज़ियारत बरामद थींदी मां ता के बार-बार तो चवां ता के बुधाई में विहारी साइण फरमाए थी अम्मा बाबे इहो भी लिखी दिनो हो अली जी थी फरमाए थी न सकीना घबराए न जैसी ताईं मुंहिंजो हुजण आहे केर तुंहिंजो नाम नथो वठी सघे आख़िर ताईं जेके मातमी आयो मातम करण आया आहियो रोअण वारो जेॾी महिल चयईं सकीना न घबराए मां जो आहियां उन वक्त अली जी थी हिन औरत ने मोह करे चदी ओ गाफिल मस्तूर ओ चाहिल मस्तूर तो के खबर कोने नबियन जी औलाद कने कनीज़ी में नहीं दिया कनीज़ी जो नाम आयो उठी चवन लगी नबी जी थी जो थी चौराए तू कोई मदीने वाली ज़ैनब साइन फरमाए थी रुगो मां ज़ैनब नया अग्यो हुसैन जो सर्रा जेके वठण आईया या हुसैन जी धिया अॻिते ॿुधंदा अचो तकड़ा कदम खणी शोहर वटि आई भरसां बि चए थी अल्लाह तो ते नाराज़ थिए अल्लाह जो गज़ब नाज़िल थिए तूं ॿुधाए हो न्याणी वठणी आहे त नबी जूं धीअर आहिनि कहिड़े नबी जूं धीअर आहिनि चवंदी मुहम्मद ऐं ज़हरा जूं न्याणियूं आहिनि डुकंदो बाज़ार आयो माॾे त ॾिसो कासाईअ वटो छुरी खई हाय हाय छुरी खणी ज़ुबान ॿाहिरि कढी हथ मूं ज़ुबान कटे सजाद जे अॻियां उछलाए चए थो ज़ैनब के जो बददुआ न करे मूंखे ख़बर नहीं जो अली जी धिया पाक मौला के ताबूत सब नथो पढ़ा सिर्फ एतिरो ॿुधो मदीने में मोटी आया सुबह थींदो हो वञी चौकत वेहंदो हो सजाद साईं मदा हुसैन शाह ही मूंखां पुछनि छो चौकत वेहंदो हो झोली खणी चवंदो हो मुंहिंजा अल्लाह जेके शाम ग़रीबा निखड़ियूं मन हाणे कोई बच्चो मिली पवे मता का बीबी मूंखे मिली अचे पियो सजाद या मुख़्तार जो सिपाही मिलियुसि मौला मुख़्तार सलाम साई कढी सलाम ॾींदो हुयो मौला फरमायो अल्लाह सलाम रखे मुझा ब पैगाम दिया मौला हुकुम मौला फरमायन त पहिरियों चइजा जेतिरो थी सघई हुरमल मारा मौला हुरमल छो फरमायन त चइजा जेसि ताईं हुरमल न मरंदो मुंहिंजी रबाब माउस ते रोई रोई पई चवंदी असगर लाल मां लोलियूं कई खेनिया ॿी ॻाल्हि आहे चइजांसि मुख़्तार के तूं हाणे हाकिम
जंगल गोजरा मता का साजा परदादा और लफी पवन पंजे तरफों न तो बना किताब वनी पढ़ो हुसैन बख्श जारे मरहूम जो साहिब किताब लिखे तो मुख्तार जा सिपाही जंगलन खे गोलिन पे हिकड़े जंगल में जो दाखिल थियन ॾिसन हिकड़ो नंढड़ो ॿार हेतरी उम्र तस नंढड़ी गंढड़ी तस सिपाही के ॾिठई हुआ गंढड़ी लिखाइण शुरू कर सिपाही घोड़ो टोराए भरसा आयो से छा थो लिखाए चतो न ॿुधाईंदो मां केरा चमाट न हणे त ॿुधाए न हणंदो मां मूंखे रसूल जे धीअनि जो कसम रोही चए थो जिन जो कसम कयो थी मां हुन हुसैन जी औलाद छा खयो थी चए थो वणनि जा पन पटे आयो ओ मुंहिंजी माउ ऐं भेण वेठियूं आहिनि कलाकूं न खाधो अथनि अञा बि कहिड़ी ग़रीबी फरिजे ज़हर मिलियुस 15 औलादूं हिन सजाद जी सब चो 15 औलाद 7 न्याणी 8 पुट ज़हर मिलियो जिगर जा टुकड़ा कटजी बाहर पिया चन चौधारी काॾों थी काॾों पुट वेण था कनि मां चवंदो आहियां सजाद वाकई तुझी वॾी मज़लूमी आहे तुझे मथां भेनर धीअर रुअण वारियूं था कोई उन्हनि खे चमाट नथो हणे मां सदक ज़ैनब था वञा भाउ जी लाश खे चुंबड़ी पई कमीना ताज़िया न हणी चवनि था तूं बि हट सकीना हड़ी नथो सघे साईं राम जी पानी छा पिया पानी हुसैन जो सदको अथव इते पी मसाइब के ख़राब न कर ॾिसो मां एॾो कसम थो विझां तव्हांखे बार बार पियो जे तव्हां इजाज़त ॾियो त मां ढुक भरियां मां पियां थो कंहिंजो जनरल उहो चवंदो वियो मुंहिंजी सकीना प्यासी जिगर जा टुकड़ा कटजी जीअं ॿाहिरि था अचनि सजाद जो मुंहुं फिरियो हसन जी क़बर ॾे रोई चवनि था चाचा ज़हर तोखे बि मिलियो लाश में तीर बि लॻई लेकिन चाचा मां एॾो ज़ख़्मी आहियां तूं तीरनि जो ज़ख़्मी आहियां मां इशारनि जो ज़ख़्मी आहियां फर्क एतिरो आहे तुझे जनाज़े मां तीर निकिता मां कहिड़ा कढराया किथे सकीना जे यतीमीअ जो तीर ओ चाचा मां उहो ग़रीब जे भेण सकीना के ही अखड़ी रोई रोई पियो चवां मदीने में मरे